हैदराबाद में कच्चो शराब वापराइण सबब खसाना मोरी वासी वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। खसाना मोरी वासी निज़ाम मकराणी हैदराबाद जी अस्पताल में फौत थी वियो आहे। निजाम में कच्चो शराब वापराइण सबब फौत थियलनि जो अंग वधी 12 थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। हैदराबाद में कच्चो शराब वापराइण सबब खसाना मोरी वासी वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। खसाना मोरी वासी निज़ाम मकराणी हैदराबाद जी अस्पताल में फौत थी वियो आहे। टंडजाम में कच्चो शराब वापराइण सबब फौत थियलनि जो अंग वधी 12 थी वियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। हैदराबाद में कच्चो शराब वापराइण सबब खसाना मोरी वासी वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। खसाना मोरी वासी निज़ाम मकराणी हैदराबाद जी अस्पताल में फौत थी वियो आहे। टंडजाम में कच्चो शराब वापराइण सबब फौत थियलनि जो अंग वधी 12 थी वियो आहे। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदासीं। हैदराबाद में कच्चो शराब वापराइण सबब खसाना मोरी वासी वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। खसाना मोरी वासी निज़ाम मकराणी हैदराबाद जी अस्पताल में फौत थी वियो आहे। टंडजाम में कच्चो शराब वापराइण सबब फौत थियलनि जो अंग वधी 12 थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ज़फ़र हिकिड़ो लाइन ते मौजूद आहे। ज़फ़र, शराब वापराइण सबब वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे, अंग 12 थी वियो आहे, छा तफ़सील आहिनि? नाज़रीन, असां कोशिश कयूं पिया ज़फ़र सां राब्तो करण जी। तव्हांखे आगाह कंदा हलूं। हैदराबाद में कच्चो शराब वापराइण सबब खसाना मोरी वासी वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। खसाना मोरी वासी निज़ाम मकराणी हैदराबाद जी अस्पताल में फौत थी वियो आहे। टंडजाम में कच्चो शराब वापराइण सबब फौत थियलनि जो अंग वधी 12 थी वियो आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन। अफ़सोसनाक ख़बर आहे, अपडेट कंदा हलूं। हैदराबाद में कच्चो शराब वापराइण सबब खसाना मोरी वासी वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। खसाना मोरी वासी निज़ाम मकराणी हैदराबाद जी अस्पताल में फौत थी वियो आहे। टंडजाम में कच्चो शराब वापराइण सबब फौत थियलनि जो अंग वधी 12 थी वियो आहे। हैदराबाद में कच्चो शराब वापराइण सबब खसाना मोरी वासी वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। खसाना मोरी वासी निज़ाम मकराणी हैदराबाद जी अस्पताल में फौत थी वियो आहे। टंडजाम में कच्चो शराब वापराइण सबब फौत थियलनि जो अंग वधी 12 थी वियो आहे। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर बाबति अपडेट कयूं पिया। हैदराबाद में कच्चो शराब वापराइण सबब खसाना मोरी वासी वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ ज़फ़र हिकिड़ो लाइन ते मौजूद आहे। ज़फ़र, छा तफ़सील आहिनि हिन मुतलिक़? जी बिल्कुल, हैदराबाद में कच्चो शराब वापराईंदड़ जेके मरीज़ आहिनि उन्हनि जो हिन वक़्त ताईं अंग 12 पहुची चुको आहे। जॾहिं टंडो यार सां तालुक रखंदड़ माण्हू बि कच्चे शराब जे मुआइने टंडोजाम ऐं हैदराबाद जे आस पास वारनि इलाइक़नि में गुज़िरियल 2 रातिनि खां वठी रोज़ानो जे पासो माण्हुनि जे मरण जे वारे अंग में इज़ाफ़ो थींदो थो वञे। ताज़ो हैदराबाद जे सिविल अस्पताल में नाज़िम मकरानी जेको खसाना मोरी जो आहे उहो मरी चुको आहे। उनजे वारसनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि खसाना मोरी वटि उते ई शराब जो कच्चे शराब जी पथी आहे, उतां शराब बहरहाल हैदराबाद पुलिस इंतज़ामिया अञा ताईं हैदराबाद में कच्चे शराब वापराइण वारी जेके पथियूं आहिनि उन्हनि ते न करे सघी आहे, जंहिंजे करे मौत जो इज़ाफ़ो थींदो थो वञे। माण्हुनि जे मरण जो जेको रोज़ानो जे बुनियादनि ते कच्चो शराब वापराइनि था उहे मरनि था पिया। ऐं उन्हनि जो अंग हिन वक़्त ताईं हैदराबाद ऐं टंडोल यार जो अंग 14 खां वधीक थी चुको आहे। उन में इहा बि मालूमात मिली आहे त 3 माण्हू आहिनि जिन जूं अखियूं ख़तमु थी वियूं आहिनि ऐं कच्चो शराब वापराइण सबब उन्हनि जूं अखियूं मुकमिल तौर ते ख़तमु आहिनि। उहे बि सिविल अस्पताल हैदराबाद पहुता हुआ, जंहिंखां पोइ उनखे वारिस पंहिंजे निराकनि ॾांहुं खणाए विया आहिनि। जी ठीकु आहे ज़फ़र, महिरबानी, अव्हां तफ़सील ॾिना।